सिंध जी 3000 अरब रुपयनि खां वधीक जी बजट पेश कई पई वञे। पघारनि पेंशन में 7% इज़ाफ़ो कयो वेंदो। सिंध काबीना नए माली साल जी बजट जी मंज़ूरी ॾेई छॾी। घटि में घटि पघार में 5000 रुपया इज़ाफ़ो करे 45,000 रुपया मुक़रर करण जी मंज़ूरी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त नए माली साल जी बजट में हर तबके जो ख़्यालु रखियो वियो आहे। बिलावल भुट्टो सरदारी जी हिदायतनि ते ग़ुर्बत जे ख़ात्मे लाइ ख़ासि क़दम खंया विया आहिनि। क़ौमी असम्बली में वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर जी तक़रीर दौरान मुख़ालिफ़ धुर जो हंगामो। ऐवान में गोड़। वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर जो चवणु आहे त 'अरिड़हीं तरमीम ते ॻाल्हियूं थी सघनि थियूं। पाकिस्तान खे जेका इज़त मिली आहे तंहिंजो माज़ीअ में मिसाल नथो मिले। अमरीका बि पाकिस्तान खे क़यादत जो किरदारु ॾेई रहियो आहे। ईरान अमरीका जंगबंदी में फील्ड मार्शल आसिम मुनीर अहम किरदारु अदा कयो। पीपल्स पार्टी MNA शाज़िया मरीज़ जी वफ़ाक़ी बजट ते छिती तनक़ीद। संदसि चवणु आहे त ग़ुर्बत में घटिताई न पर इज़ाफ़ो थियो आहे। कराची खे वफ़ाक़ हवाले करण जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। शहरनि में मसइला थींदा आहिनि। पंजाब में 9 वरीअ जी नींगरी पुलिस जी फायरिंग में क़तल थी आहे। छा कंहिं चयो त लाहौर खे वफ़ाक़ हवाले कयो वञे? अहिड़नि माण्हुनि खे फ़ोर्स में भर्ती न थियणु घुरिजे। बिलावल भुट्टो सरदारी वाज़े कयो त सूबाई ख़ुदमुख़्तारी ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त बजट में पघारदार तबिके शयूं ॿाहिरि मोकिलींदड़नि ऐं कारोबारी शोबे खे वॾो रिलीफ ॾिनो पियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब, SIFC ऐं ॿिनि इदारनि जे कढियल कोशिशुनि सां मुल्क मुआशी इस्तेहकाम तरफ़ वधी रहियो आहे। मुस्लिम लीग नून हुकूमत मईशत खे बहितर कयो ऐं महांगाई घटि कई आहे। IMF सां मुआहिदे में केतिरनि ई मामलनि खे बहितर कयो वियो आहे। कुझु माण्हुनि खे रुगो तनक़ीद जी आदत आहे। मुख़ालिफ़ बजट जी वाखाण करे रहिया आहिनि। ॾुखियनि हालतनि में मुस्लिम लीग नून क़यादत मईशत खे संभालियो आहे। अमेरिकी वार्निंग बावजूद इसराइल जी लबनान ते बमबारी बंदि न थी सघी। इसराइली फ़ौज जा ॾखण लबनान में शहरी आबादी ते फ़िज़ाई हमला। अलन बातिया जे ॻोठनि अली अलताहिर जे पहाड़नि ऐं ॻोठनि ते बमबारी। लबनानी बेड़ाक तंज़ीम हिज़्बुल्लाह जा इसराइली फ़ौज पोज़ीशन ते 10 रॉकेट हमला। इसराइल ॾखण लबनान ते हमलनि जो सिलसिलो बंदि न कयो त सख़्त जवाबु ॾींदासीं। 2 ॾींहनि दौरान इसराइली फ़ौज लबनान में जंगबंदीअ जूं 48 भञकड़ियूं कयूं आहिनि। इसराइल आम शहरनि खे शहीद कयो आहे, जंहिं सबबि ख़िते में छिकताण वधी रही आहे। अमेरिकी सदर ट्रम्प तरफ़ां जंगबंदी या छिकताण में घटिताई जी दावाउनि बावजूद सूरतहाल तब्दील न थी आहे। ख़िते में कंहिं बि क़िस्म जी अगराई जो मुक़ाबिलो कंदासीं। ईरानी फ़ौजी तर्जुमान। आलमी मार्केट में कचे तेल जूं क़ीमतूं 3 महीननि जी घटि तरीन सतह ते अची वयूं। आलमी मार्केट में अमेरिकी कचे तेल जी क़ीमत $75.99 फ़ी बैरल थी वई। बरतानवी कचो तेल $78.81 फ़ी बैरल थी वियो। गॾियल अरब इमारात जो क्रूड ऑयल $71.8 फ़ी बैरल में विकिरो। मलीर जे इलाइक़े अब्दुल्ला ॻोठ वेझो हथियारबंदनि जी फायरिंग। नौजवान क़तल। हथियारबंदनि 19 वरीहनि जे सुल्तान हैदर खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। खोरवा भरिसां जवाबदार हथां भाइटी क़तल। ज़ाल भाॼाई ऐं भाउ ज़ख़्मी। जवाबदार हुसैन ख़ासकेली आमना ख़ासकेली खे कुआड़े जा वार करे क़तल करे छॾियो। ज़ोरीना शारो ऐं अमीर बख्श ख़ासकेली ज़ख़्मी। पुलिस जवाबदार हुसैन ख़ासकेली खे गिरफ़्तार करे कुहाड़ी हथ करे वरिती। शादी लाश भरिसां मुड़ुस ज़ाल खे बेदर्दीअ सां क़तल करे छॾियो। मुस्तफ़ा फाड़ू घरवारी हसीना खे क़तल करे लाश वार जे कप ते फिटो करे छॾियो। सिंध में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगार मुसलसल सरापा एहतजाज। फेसगंज जे 15 वाह में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो। खानपुर मर में आबादगारनि पारां बबली माइनर में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो।
पीर बसण जे मुख़्तलिफ़ बाहुनि ऐं शाखनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। कढण में बि पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादकारनि जो मुज़ाहिरो। अॻुवाणियुनि जो चवणु आहे त पाणीअ जी एतिरादू खोट पैदा कई वई आहे, जंहिं सबबि बेचारा सड़ी रहिया आहिनि। कुबई सईद खान में बदमनी ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। गवादर मोटरवे ते धरणो, ट्रैफ़िक मुअत्तल। अॻुवाणियुनि जो चवणु आहे त हिकु महीनो गुज़रण बावजूदि पुलिस जा जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। बदमनी सबबि माण्हू पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि। स्टार फुटबॉलर मेसी जी शानदार हैट्रिक। अर्जेंटीना फुटबॉल वर्ल्ड कप जी मैच में अलजायर खे गुड़ी जी भेट में 3 गोलनि तां शिकस्त ॾेई छॾी। मेसी वर्ल्ड कप में सभ खां वधीक गोल कंदड़ जर्मन रांदीगर जो रिकॉर्ड बि बराबरि करे छॾियो।